ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إنما يخشى الله من عباده العلماء. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान गई मोहम्मद मुस्तफा जाने
खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। 19 जनवरी सन 2024 छंछर जी रात अवाजे जिन जगोट में मरहूम व मगफूर मोहम्मद पठान साहब मोहम्मद आशिक अल्लाह वदायो अमीर बख्श इन्होंने प्रोग्राम कराया हुआ मोहम्मद पठान जी रूह की ईसाले सवा पहुंचण खातिर उस्ताद अब्दुल नबी खोकर साहब, मौलाना जावेद अहमद साहब, जुमला जमात अब वे हो बटे मिनट वे हो ये छो कंदा अग में वञो हालिया मां तो सभिनी मोलियुनि खां पारे आयुसि। मोली जावेद वेहारे वेहारे उन टाइम ते टाइम ॾींदो जो मुंहिंजो सर्दीअ जी मौसम में गलो भी बंद ऐं तहां भी थकिजी पियो, भॼण जा भी तहां तकड़ा। अधु कलाक वाइस कंदो घणो न चांडिया भागा था न ये जो वजन पे ये केरो है तो कुरान निंड्र भी नहीं की तो वो यो शो यो अरूबर शो कंदा वो ॿियार जेके वया तकरीर जो शुरू करण खां अॻु में अर्ज़ मुंहिंजो इहो अथव त उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ अल्लाह पाक वटि एसी ताईं काबिल कबूल नाहे जेसी ताईं सदको वञास मुछड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। दुरूद दर्द जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है। जेको दुरूद शरीफ घणो पढ़ंदो क़यामत जे ॾियारे मिठड़े मोहम्मद अरबी सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब थींदसि ऐं हुज़ूर जो पाड़ो वेझड़ाए। दुनिया जो जहान फानी अथव, जेका शइ सही आहे न सा डरंदी, हर नई शइ पुरानी थींदी। जेको आयो आहे सो वेंदो, असां सभु वञण जे लाइ आया हिते कोन रहंदासीं। असांजो मुल्क, असांजो ॻोठ अॻिते आहे। माण्हू काॾे बि वेंदो आहे मोटंदो आहे पंहिंजे घर, असांजो घर अॻिते आहे, असांजो मुल्क अॻिते आहे, उहो आख़िरत वारो आहे। असांजो हमेशह जे लाइ उहो मुल्क आहे।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कुल फिद दुनिया का अन्नका गरीब, दुनिया में ये रहो जी को मुसाफिर। वो मुसाफिर रात रहने जे लाइ बंगलो कोन ठाहींदो, माड़ियूं कोन ठाहींदो, बस रात जो कंहिं मस्जिद में या कंहिं मुसाफिर खाने में रही वरी सुबुह जो पंहिंजे सफ़र। अब अमोली गुलसन खे जाइ ॾियो त वञी वीचारो, मुंहिंजो ऐलान बि न कयईं, भॼी वियो। स्पेस सिक्योरिटी सभिनी मुल्कनि जे लाइ वञ सही वञ वञ कमज़ोर मुड़ुस सां त वरी हा त मोटा त तंहिंजी माना त नमूनो ॿियो होसि न, एॾे ज़ोर हुजे सां त पोइ त थोरी वञी आहे न। भला मुंहिंजी हर वार में जॾहिं मुंहिंजा ते वाइस थींदो आहे त गोल मोली गुलसन मुंहिंजो ऐलान करण महिल भॼी वेंदो, ॻाल्हि साफ़ बटरनि जा जी। ये चांडिया मदरसो मूंखे पिया ॾियनि पर उहो बि हे कब्ज़ो करे वियो। मूंखे पिया ॾियनि, मां चयो मां लिखी ॾियो त पोइ ॾियांव, त पोइ हे हणी हुन ज़रूरी आहे। हे पोइ आख़िर में दुआ घुरंदासीं न, हाणे घुरूं। हा मुली जावेद अहमद साहब हर साल वीचारो मूंखे घुराईंदो, आशिक घणा इहा चाहे न हाणे बिना खीर वारी आहे, खीर विझेसि ने सुलेमानी आहे समझ लॻे त उहा चए पर सम्झे मोल बि कीअं थींदी। दोस्तो मुंहिंजो हिन सां ताल्लुक़ तमामु पुराणो। मोली जावेद वारा नंढा उस्ताद अब्दुल नबी नंढड़नि खे मोटरसाइकिल ते खणी मीरो खान ईंदो, हुते मुंहिंजो मदरसो हूंदो, मिलंदासीं नंढड़ा नंढड़ा। पोइ चवंदो साईं दुआ कर त पढ़नि, उस्ताद हाई स्कूल में पढ़ाईंदो, हाणे झूनो थी वियो आहे, अलाह हयाती ॾेसि, दुआ जो दर। हा वेठो आहे उस्ताद काने में, अलाह बरकत करेसि, ॿुधाए ॾिनो। दुनिया जो जान फानी आहे, छॾणो आहे, हलणो। हे महीनो कहिड़ो आहे? सब महीना अल्लाह जान, पर मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रजब महीनो अल्लाह जो चए मुंहिंजा महबूब, रजब महीनो मां अल्लाह जो। साईं जी मुंहिंजो महीनो फरमाई त मुंहिंजा महबूब शाबान महीनो तो मोहम्मद जो। साईं मुंहिंजा उम्मती अल्लाह फरमाए महबूब तू भी मूंखे प्यारो आहे, तुंहिंजी उम्मत भी मूंखे प्यारी आहे, तुंहिंजी उम्मत लाइ मां उहो महीनो चूंडियो आहे जेको 11 महीने जो सरदार आहे, जंहिंमें हिकु नफ़िल पढ़ त फर्ज़ जो सवाब, फर्ज़ पढ़ त 70 फर्ज़ जो सवाब आहे, जंहिंमें मां शैतान खे ॿधी छॾियो, जंहिंमें मां पंहिंजी रहमत जो मींहुं वसाए छॾियो। उन महीने जो नालो आहे रमज़ान मुबारक। इहो मां मोहम्मद करीम जी उम्मत लाइ इहो महीनो चूंडियो आहे। रजब में मदीने जे मीर जो मेराज आहे, जीअं मौलाना साहब तव्हांखे ॿुधायो हुज़ूर जो मेराज। साईं खे वॾा कमाल अल्लाह बख़्शा, पर वॾे में वॾो कमाल मेराज। मेराज वॾो, मेराज जी वॾी हदीस आहे। मां तव्हांखे मेराज सॼो बयान करे न ॿुधाईंदुसि, छो त तव्हांजो ॿुधल बि आहे, ॿुधंदा आहियो आलमन खां। मां मेराज जो लुबे लुबाब शामिलियो ऐं हुज़ूर जो शान शाहे। माण्हू चवंदा त वहाबी नबी साईं जे शान खे न सुञातो आहे, नबी साईं जो शान घटि कंदा आहिनि, पर उलमाए हक़ उलमा देवबंद मदीने जे मीर जे जुटी मार जो शान बि अर्श खां मथे सम्झंदा। असांजो अक़ीदो हुज़ूर जे शान, हुज़ूर जे मक़ाम जी तव्हांखे कहिड़ी ख़बर? अल्लाहु अकबर। साईं जन मके खां हलिया मदीनो, बैतुल मुक़द्दस, तूर सीना जबल, 1 आसमान, 2 आसमान,
ट्रियो आसमान चौथो पंजो छहो सतो सतन आसमान का मथे अर्श अर्श ते जने पहुता न तो सदको वजास मिठो मोहम्मद अरबी अकुल में सभिनी नबियन का इल्म में हिल्म में हुस्न में जमाल में कमाल में 1.25 लाख नबियन का जो मिठो मोहम्मद मथे नबी से को उस्ताद कोने अकुल एडो दस आई इल्म एडो दस 1.25 लाख नबियन जो इल्म गॾु कयो सदको वजास मिठे मोहम्मद जो इल्म सभिनी नबियन का मथे यो अकुल वाले माण्हू जो कम है ना अकुल है ना सॼे ॾींहुं दर्श में पहुता तो जुती लाइन जो इरादो कयो छो त मूसा नबी जॾहिं टूर ते आयो हो न त अल्लाह जी जुती सूदो पियो अचे अल्लाह चयसि फखला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा मूसा जुती लाए वादी पाक इने मूसा वियो न टूर ते त पोइ जॾहिं अल्लाह जो आवाज़ ॿुधई न ॾाढो अल्लाह सां ॻाल्हाइण जो शौक़ु थी वियुसि मूंसां कलीमा अल्लाह सां ॻाल्हाईंदा हिकु दफ़े अल्लाह पुछांसि वमा तिल्क बियमीनिक या मूसा ओ मूसा हथ में छा अथई सम्झो था न हा थोरो ॿुधो चईं क़ाल हिया असाया तवक्कउ अलैहा ओ मुझा मौला ये मुझे हथ में लथा इन सां मां बकरियूं चारींदो आहियां व अहुस्सु बिहा अला गनमी वली फीहा मआरिब उखरा सुभान अल्लाह चवंदो नंढड़ पिणंदो न चलो अॻियां न चओ पोयां बि चओ न सुभान अल्लाह चवंदो तव्हांजो सीउ बि ख़तमु थींदो न मानी बि खाधी अथव मां या मानी न खाधी आहे पोइ खाईंदुसि छा अथई हथ में चई सही लठ हिन लठ सां मां बकरियूं चारींदो आहियां तंहिंजी माना त नबीअ ने बकरियूं चारी नबीअ ग़रीब आहे नबी गरीब को लोहार को कम कंदो हो नूह अलैहिस्सलाम रखान को वो कम करे पांजी बेड़ी पाण पियो ठाहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम लोहार को कम कंदो हो मूसा नबी बकरियूं चारींदो हो 10 साल बकरियूं चारे जनाबे शुएब नबीअ जो अल्लाह अॻिमें नबियनि खां बकरियूं चाराईंदो आहे त बकरियूं चारियो पोइ तव्हांखे माण्हू हलाइणा असांजो नबी बि बकरियूं पियो चारे नंढे हूंदे सुभान अल्लाह तंहिंजे करे अॼु जेको बकरियूं चारे न झिझन में त हुन ते खिलंदा न कयो इहो नबवी पेशो या सुन्नत आहे मथां जो चरियो आहे बकरार आहे बेवकूफ़ आहे जटा न सुन्नत हुजूर मानी भी बचाई अज को मर्द मानी बचाए त जीअं खिलन सन हुजूर घर में आया ओ मुझे साईं जी रानी अबू बकर सिद्दीक जी ॾियारी आहे चांदर जी ऐं कोकर जी अंबड़ा जंहिंजी अंबड़ा उहो सुभाणे अल्लाह चए हा जंहिंजी न आहे उहो न चवे भले नबीअ जूं बीबियूं मोमिननि जूं अंबड़ियूं अब्दुल जब्बार न तो चवे अवां जे ॻोठ जिन मां क़ुरान कयो त उन में लिखियल अवां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम अल्लाह तो फरमाए नबी मोहम्मद मुस्तफा मोमिनन के पंहिंजे जान खां भी वधीक प्यारो रब तो फरमाए ओ मोमिनो मुझे मोहब्बत
करीब जो बिबियूं तवा जो अबड़ियूं थवा हुजूर जो बिबियूं जो असा जो अबड़ियूं मोमिनन मुनाफिक जो न मोमिन उहा मर्दी चवे मुझो साईं घर में आया आशा जी मुझा छा थी करे सैमानी थी बचाया हुजूर फरमायो मांखे दे त मां मोहम्मद भी मानी बचराया ता घर भी दा क्यों तो मैंने संग कम कराईंदा क्यों सुन्नत अथव खरी बुहारी न ॾींदा कयो बुहारी न ॾींदा कयो बस ऐं बात साईं जन घर में ईंदा चवंदा तव्हां हे खटू बटू अंदर कयो या हे कम करे वठो त मां मोहम्मद बकरी ॾुही थो वठां थींदो सुन्नत घर में माईअ रहमत कराए न सुबुह न चांहि जे कोप खे 12 बाप जो मोकारो कई वरी ॿाहिरि वञी वरी मोटी अची मुछ थी हथोड़ी मानी चार अरे बुहारी त ॾियां न बुहारी त ॾियां गैस न चयो काठियूं वालियूं आहिनि मथो झुड़ लॻो पियो आहे चई जल्दी कर बुख लॻी आहे जो 12 बाप जो मोकारो करे दिमाग़ न हुजूर आया पान फरमायूं आशा शादी करे सोहना मामानी थी बचाया पान फरमायूं मांखे दे त मां भी बचराया अमा थी फरमाए हुजूर खे टाणो निंड मानीअ जो पाण ही हथन सां करे ये करे पान फरमायूं आशा तनूर में विझेसि अभी आशा फरमाती मां तनूर में विधी पान वारो चाणू भी चाहे करे मानी तनूर में विधब 5 मिनट न गुजरिया ये जो नजर कया त जेका मानी बचाए तनूर में विधब उहा बची वई जेका मुझे साईं मानी बचाए करे मुखे ॾिनी हुई अमा फरमाती ॾिठम त वो अटो आलो जो आलो पयो ऐं या रसूल अल्लाह ओ मुझा साईं तव्हां जे अटे खे जे चाणे के हथ आओ कच्चो पयो पानी कान बची अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो ओ मुझी रानी आशा जी मुझा का पान फरमायो आशा जैसे के मोहम्मद मुस्तफा जा हथड़ा मुबारक लगने दुनिया जी बाही त परे पर जहन्नम जी बाही भी कोन सारी दसी हुजूर जा त मुबारक मुआ गुरनाए मुआ गुरना हे चवंदा वाह बि नबी जे पाण जहिड़ो सॾु न बाबा काथे अकुला खुदा जी ज़ात जो कसम मां आशा चवे थी मुंहिंजा साईं साईं निंड पिया निंड मां उथिया ॿुधो उथिया वुज़ू न कयूं इहे मुंहिंजे साईं नमाज़ शुरू कई सुभान अल्लाह हा वुज़ू न कयो अम्मा शादी चवे मुझा साईं तव्हां वुज़ू न कयो साईं तव्हां चवंदा त जेको निंड कंदो आहे उन जो वुज़ू भॼंदो पाण फरमायूं आशा तुंहिंजी निंड बि आहे मां मुहम्मद जी निंड बि आहे आशा तव्हां निंड कंदा हो तव्हांजो वुज़ू भॼी पवंदो आहे मां मुहम्मद बि निंड कंदो आहियां निंड इन जे करे कंदो आहियां जो तव्हां बचाया आए तव्हांजो निंड में वुज़ू भॼी पवंदो मां मुहम्मद बि निंड कंदो आहियां छो त मां तव्हां बचाया तव्हांजो वुज़ू भॼंदो आहे मुंहिंजो वुज़ू न भॼंदो आहे छो त मां तव्हां वांगुरु न आहियां तव्हां मंझा आया निंड अचे थी तव्हां वांगुरु न आहियां जो तव्हांजो निंड में वुज़ू भॼी पए मां मुहम्मद जो निंड में वुज़ू न भॼंदो आहे अखियूं बंदि हूंदियूं आहिनि पर मुंहिंजी दिलि अल्लाह सां मिलियल हूंदी आहे असां अमा आशा फरमाती मुंहिंजा साईं असांखे पघरो ईंदो आहे असांजे पघर में बदबू आहे अवांजे पघर मुबारक में खुशबू आहे
हुजूर फरमायो आओ मुझी रानी पकड़ी दो इन जे करे जो मां तव्हां बचाया इन जे करे तव्हां के पकड़ अचे तो त मूंखे भी अचे तो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो तव्हां के पकड़ी दो तव्हां जे पकड़ में बदबू मां मोहम्मद करीम के पकड़ी दो पकड़ इन जे करे ईंदो आहे जो मां तव्हां बचाया मुझे पकड़ में बदबू न आहे खुशबू आहे मां तव्हां जहिड़ो त न इंडिया पकड़ींदो आहे इंसान आया बशर आया पकड़ींदो ऐं मुझे पकड़ में बदबू न आहे खुशबू आहे तव्हां जे पकड़ में बदबू आहे पाण फरमायूं तव्हां खे पकड़ थो अचे त तव्हां जे पकड़ में बदबू आहे मूंखे पकड़ थो अचे त मुंहिंजे पकड़ में खुशबू आहे आहियां तव्हां मंझां पर तव्हां जहिड़ो न आहियां असां जहिड़ो न आहे असां बि जहिड़ा न आहियूं अर्ज़ पियो कयां मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वजांस सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे बीहा जनाबे मूसा नबी के रब चयो मूसा हथ में छा अथई चई सही लठ इन लठ सां मां बकरियूं चारींदो आहियां इन लठ सां बकरनि खे चारी चाणे ॾींदो आहियां सोना साईं इन लठ सां टेक ॾेई बीहंदो आहियां वली अफिया मारे बोखरो ऐं ॿिया बि घणा कम कंदो आहियांसि मूसा रब सां पियो ॻाल्हायो अल्लाह अल्लाह चओ त आशिक घणो ॻाल्हाईंदो आहे मासूक थोरो ॻाल्हाईंदो अल्लाह जो आशिक हो मूसा अल्लाह थोरो पियो चवेसि घणो पियो ॻाल्हाए थोरो पियो चवेसि हाणे बि निकिरे राग नंबर लॻी वञे होॾो जवानो ये ओचितो राग नंबर होॾो आवाज़ प्यारो प्यारो मिठड़ो मिठड़ो हुजे त पोइ हो हेलो 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 जो तो त हे इहा कम खे वधाईंदो बाबा राग लॻो आहे त ॿाहिरि ते बसि कट न कीर आयो हू वरी जॾहिं किथां आयो कीअं हो तव्हांजो नालो छा आहे वरी प्यार प्यार जो आवाज़ ॿुधंदो त हे हू अञा हिकिड़ो लफ़्ज़ होॾो ॻाल्हाईंदा त हेॾो हे 10 लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदो मूसा अलैहिस्सलाम सचो आशिक़ो तूं आहे कचो बताइणो इश्क करे कचे में वञे शादी करे मोटी ये भी न कजा ये भी न कजा अल्लाह अर्ज़ पियो कयां त मूसा नबीअ चयोसि रब सां जो ॻाल्हायई चई मुंहिंजा मौला तुंहिंजो आवाज़ केॾो मिठो आहे तुंहिंजो दीदार केॾो न मज़े वारो माण्हू ॻाल्हाईंदो आहे न त पोइ प्यार में पोइ हली हली पोइ वरी दीदार जो शौक़ु थींदो आहे काथे मिलंदव काथे अचूं थींदो आहे न वधीक तंहिंजे करे राग न पढ़े कट छो त माण्हू आशिक़ थींदो आहे या ॾिसण सां या ॿुधण सां मूसा नबी रब जो आवाज़ ॿुधो आशिक़ हुयो अञा वधीक आशिक़ थी पियो आवाज़ ॿुधई पोइ चई मुंहिंजा मौला तुंहिंजो आवाज़ केॾो भलो आहे तुंहिंजो दीदार केॾो न मज़े वारो हूंदो पोइ दीदार जो शौक़ु थींदो पोइ मूसा नबी चयो रब अरिनी मुंहिंजा अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार कराए जीअं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सॼो जहान मौलवी साहब असांजो बाक़ी वजह मां हिकिड़ो अल्लाह ॾे ठाहियो अल्लाह ॾे गानो ठाहियईं मौलवी साहब आहे हिकिड़ो पवर मौलवी अब्दुल शकूर चइबो मां गानो ठाहियो अल्लाह ॾे ठाहियुमि हिन खे अलाए मुमताज़ लाशारी निभागे खे कीअं हथ अची वियो उन वरी दुनिया जे यार ॾे छिकियो सुभान अल्लाह जॾहिं मां वेहंदो आहियां त पोइ हिकदमि थू थू जनरेटर हिन जो कल्ह राति ॾींहं पोइ करे हवा मां शुरू कयो अब चाहे तेल ख़त्म भला सभु जो ॿोली विवाह करे आख़िरी मूंखे ॾिनो त तेल ख़त्म न थींदो त ॿियो छा ॾींदो हीअं त ॿोली गुलशन खे एॾा सकियासीं त 10 मिंट कजां सो बि जे वे हीअं त हे बि न लही कुर्सी अहिड़ी शइ अथई अथव तेल त विझोसि न त दुआ घुरां
अगर बेचो अगर मैं बताए ना नूर अल्लाह हाँ शाबाश भाई चेवू जा मौला वो मौला नो चे तमा मोलू तो चायो तुझे कावड़ में आके रो कुर्ब तो जो प्यार तलाए चाहूं दो यो जैसे मां अल्लाह ने चाहे उस्ताद अब्दुल नबी मां अल्लाह ने कावड़ाई में टुआसन निमाज़न रोज़ो न दाढ़ी न पटको मस्जिद में न तो अचे मस्जिद खाली आ होटल भरल आलमन के बियो गारियूं ॾे कुरान वारन के बियो गारियूं ॾे दाढ़ी वारन ते बियो टोका करे तबलीग जमात वारा पिया अचनि त मस्करियूं पियो करे मस्जिद में न आहे ज़िना व्याज रुश्वत गिला चुगली कावड़ाई वेठो आस तभी न पानी बंद कयई न पानी बंद कयई न साईं के चवा जिज्जत जे गोठ वारन जो न खीर बंद कयई न माखी बंद कयई केला भी खारा वई हाय सूप भी खारा वई तोके ॾाढियूं मार नारगियूं भी खारा वई कावड़ाई वेठो आस तभी कुर्ब कई वेठो तई जे पर्ची पए त सुभान अल्लाह जे तो तुझी कावड़ में अकेलो कुर्ब तुझो प्यार तलाए चाहो दो तुझे हिजाब में अकेलो हुस्न तुझो दीदार तलाए चाहो दो ये आसमान कई पैदा कयो आ चंद्र सितारा सिज ये जमीन जे अंदर वण कई पैदा कया नजर कर गुलाब जा गुल राबेल हजारे किस्मन गुलन जा हजारे किस्मन साईं के जमा हाय खुदा जी ज़ात जो कसम 18,000 मखलूकात पैदा कई ए पखी ॾिसो केड़ा न सोहणा वरी जे नजर कर त जानवर केड़ा न सोहणा खने जाने पियो मां नजर कया मूंखे अल्लाह साईं जो ख़ल्क़त से नजर पई अचे अल्लाह अल्लाह आसमान नजर कर दो के अल्लाह नजर ईंदो सिज में नजर कर अल्लाह नजर ईंदो सितारन में नजर कर दो के अल्लाह नजर पियो अचे ज़मीन जे अंदर नजर कर तो के अल्लाह पियो नजर अचे गुलन ने नजर कर अल्लाह पियो नजर अचे त गुलन में खुशबू विझण वारो पियो नागे उन जो नालो अल्लाह हो जानवरन के पैदा करण वारो पियो नागे उन के पैदा करण वारो अल्लाह हो खीर पिए दो उते नजर कदे तन खीर के पैदा करण वारो टिन उदान मां टिन वाहन मां क्लास करे आयो लबनन खालिसा साइगल लिशारिबीन यो बियो न यो बुझो अल्लाह हो बाकी ने नजर कर सरो सरो रसजू से दी अचे उनके शिफाउल लिनास बनाइण वारो बियो नाहे उन जो नालो अल्लाह जाने भी नजर कर ये हिते नजर कर एक केतरा मारू वेठा हर एक के बाबा क्यों है को नको आई बकन बचप जबान हद एक केतरा मारू वेठा हर एक के उजवा सागा हल पर शक्ल तब्दील आ भी शक्ल के साथ थी मिले इन्हें निसी करो इते भी तो के रब नजर ही दो अल्लाह तो फरमाया अवल भी अलल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा रब तो फरमाए ओ इंसान पाजी पैदाश ना नजर करो तो के किने कतरे मां रब पैदा कयो वडाई साजी दो वडाई न कर रब तो फरमाए फल यंजुर इंसान बिमा खलक खलक बिमा युदाफिक रब तो फरमाए मुझा भाई वारा बनाने वाला मुझा शरीक करने वाला रब तो फरमाए पाजी पैदाश ना नजर कर अल्लाह अल्लाह या रब तो कुरान में फरमाए फलयंजुर इंसान इला ताबिही अन्ना सबबनल माअ सबा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फीहा
حبا وعنبا وقضبا وزيتونا ونخلا وحدائق غلبا وفاكهة وابا رب تو فرمائے پانڈیے نے پانڈے بے ورنے تو نسو خوراکت نسو رب تو فرمائے زیتون ماننا ماں امبا ماننا ماں انگور ماں کارایا ماں خارکو ماں کارایا ماں جانے بھی نظر کرو تو کہ اللہ میں نظر آئے یہ سب سوڑیو شیو پیدا کروارو اللہ اے حجابا چیدو تجھے حجاب میں اکیلو حسن تجھے دیدار دلائے چاہو گے मुझे अॻियां ॿ माण्हू वेठा आहिनि हुन मां मोबा ने ॾाढी फाती आहे सुभाणे अलाह चओ समझी था पढ़ाई अकुल मदान इशारा का भी हर उम्र टारगेट शो बनाया बा आहिल विसुरीला सोड़ा सिबता जागो था न हाय चवंदा न धड़कन बीह के त कनु करे नो ये पढ़ाई कनु कंदा जागो था न हाय खुदा जी ज़ा जो कसमाओ चिंचन जे गोठ में अचण वारो गैरतमंद मूसा नबी चए सल्ला तुझो आवाज़ केॾो मिठो आहे तुझो दीदार दलाए चाहूं थो रब्बी अरिनी रब मांखे पंहिंजो दीदार कराए जवाब आयो लौ तरानी ना उहे अखियूं ॿियूं हने जेके मुंहिंजे साम्हूं वेही करे मां रब जो दीदार कंदियूं मां वाइस थे था मूंखे उन महिल विहारियो न सियारे जो मूंखे उन जो जेॾी महिल तव्हांजी मर्ज़ी आहे सियारे जो पोइ मूंखे मां आहियां ज़ुकाम जो मरीज़ तंहिंजे करे मुंहिंजो नक वक बंदि थी वेंदो आहे सीअ ते हा जागो था हाँ थोड़ो थोड़ो तो जो थोड़ो थोड़ो खिलो न खिलो ये लाउड में वेजो वने चिकाड़ा तो करे वो भलो था रब्बे अरिनी तेरे मूसा नबी के चई फखलाना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुवा मूसा जुती लाए वादी पाका इते जॾहिं मुंहिंजो साईं पाण छुटी लाए पियो हुज़ूर चयो मां लायूं वञ होॾे मूंसां खां लारायई जे मां न लायां त पोइ मूंखे जो चवे लार अल्लाह वाह जमाल वारा मुंहिंजा सोना नबी वाह कमाल वारा मुंहिंजा सोना नबी सोना तुंहिंजो जमाल बि आल कमाल भी आल भाई ये तो खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने नकाबे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने ही मकामा ही मोहम्मद जो मकामा मूसा के जी जुती लाए वो जो जबल ते इते जुती वो लाए जी जुती न ला मुझा जानी तो जुती सुदो हलो मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद मुस्तफा का खुदा जाने कि जुती न ला जुती सुदो अचो सुभान अल्लाह अय्यामते ब्यावजन अरशक रमते सिदरतुल मुंता चा बाबा सिद्र वन बेर जो वडो 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 हिक हिक पन हाथी जे कन जे नबी से फरमा जो हिक हिक पन हाथी कन जे उते जो पोतो ते यारो गड्डा ने जिब्रील गड्डा हुजूर के चई सोना ने असा नाल दास छो जी असा जो दर्जो पूरो थी हाने असा नाल दास अगर यके सरबुए बरतर पर फिरोगे तजल्ला बिसोजद पर सोना
हेठा वार चुन अल्लाह जे नूर सां मुंहिंजा पर सड़ी वेंदा। तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसम चई सही तू ॼाण तुंहिंजो रब ॼाणे तू ॼाण तुंहिंजो रब ॼाणे मुंहिंजा जानी असांजो दर्जो पूरो। अल्लाह अल्लाह सदको वञाए मदीने वारा साईं घोर वञाए तुझे कमाल तां घोर वञाए तुझे शान तां। अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसमाना सिदरतुल मुंतहा खां मथे वॾा हाल हाल हिक बाहि जो ख़ाल हो हिक थधि जो ख़ाल हो हवा हुई मथे डलायो छा हुयो जो जिब्रील भी रहियो हाणे मथे मोहम्मद करीम के रब पियो घुराए आए वो तो सुभान अल्लाह जी माना त मुंहिंजो अल्लाह पाक इन इबारत लिखियल हुई आए अवा ईंदो सिंध में त भली करे आयो लिखियल हूंदो आ भली करे आयो अहलो वसहलो मरहबा सिंध में लिखंदा खुश आमदीद उते इहा इबारत लिखियल जिब्रील भी रहो आए सदा आसमान हेठ सदा ज़मीनो हेठ रब जो घर बैतुल्लाह हेठ ये इबारत लिखले जो मोहम्मद मथे पियो वञे। अल्लाह अल्लाह जे मुंहिंजो साईं वयो रब चएसि मुंहिंजा जानी ॿुधो मां तोखे कहिड़ो नालो करे सॾो कयो जीअं मां पुट खे चवंदी ओ मुंहिंजा बच्चो ॿुधो नालो करे सॼाए गुलाब जो गुल करे सॼाए राबेल करे सॼाए लाल करे सॼाए जानी करे सॼाए रब फरमाए मुंहिंजा दिल भर मुंहिंजा महबूब ॿुधो कहिड़े नाले सां सॾु कयो या अय्युहल मुज़्ज़मिल करे सॾु कयो या अय्युहल मुद्दस्सिर करे सॾु कयो या यासीन करे सॾु कयो ताहा करे सॾु कयो तासीन करे सॾु कयो। अल्लाह अल्लाह मदीने जे भी में फरमाए मुंहिंजा मौला उहा त तुंहिंजी मर्ज़ी आहे जेको तोखे वणे जेको तोखे नालो वणे उहो ई मूंखे सॾु कर पर मां मोहम्मद करीम खे त हीअ ॻाल्हि वणंदी आहे हू मुंहिंजो आका मां तुंहिंजो बानो हू मुंहिंजो साईं मां तुंहिंजो बानो। अल्लाह अल्लाह साईं मूंखे पंहिंजो बानो करे सॾु कर उहा इबारत लिखियल हुई उते वॾी तख्तीअ ते लिखियल हुई झिझर जे ॻोठ में चवारो आवाज़ सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। जेको ॾाढा सुभान अल्लाह चए मूंसां गॾु मदीनो हले अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए झिझर वारा मक्को मदीनो ॾिसी मक्के में जमाल मदीने में मक्के में जलाल मदीने में जमाल होने रब्बुल आलमीन जो घर होने सदको वजोस रहमतल लिल आलमीन नबी जो घर रब्बे मोहम्मद जो कसम मां मदीने में अखियुनि सां जन्नत ॾिसी आयो हुजूर जो रोज़ो जन्नत थई हीअ जन्नत रखे अबू बकर उमर मिठे मोहम्मद करीम खे भाकुर पाई दे मुखे जन्नत में नजर आया थई ॾाढा न तो सुभान अल्लाह पर तवज्जो सजन मथी चेसई तू ॼाण तुझो अल्लाह ॼाणी कुर्बान वजाए मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने यो मकाम अल्लाह तो जाने से जिब्रील के भी जिब्रील जो सही सानी बात ना है जिब्रील के नबी से फरमाए जिब्रील जी मुझा साईं असली सूरत न देखार
जिब्रील नूर जो सरदार, सबरी नूर मलाइका जो सरदार, हुजूर ने ईंदो हो दहियतुल कल्बी नाले सहाबी और जी सूरत में ईंदो हो। मदीने जे मीर फरमा जिब्रील असली सूरत ॾेखार। जिब्रील के अब तव्हां ॿुधो तो हाल में जिब्रील के घणा पर साईं, हा घणा सोशल मीडिया हलाए हलाए वाइस ॿुधी ॿुधी अधु मोली थी वियो अथव। हाणे मौलूद बि सिखियो आहे। चलाए जलसन वारा सोशल मीडिया वीचारे के अलाए छा ख़िदमत नथा कनि, चइसि मौलूद बि सिखियो आहे। मौलूद बि राति वाह जो चई, हाणे बि चवंदो आख़िर में इंशाअल्लाह। ॿुधो जिब्रील खे घणा पर आहिनि ॻाल्हायो न दादा? 600 घणा? 600। नबी साईं फरमायो असली सूरत ॾेखार त जिब्रील पंहिंजा ॿ पर खोलिया। हदीस पाक ॿ पर जो खोलियई, हीअ जो खोलियई त हिकिड़ो ओलह हलियो वियो त ॿियो ओभर हलियो। एॾा पर असली सूरत। ऐं जो हीअ जो बीठो त नबी साईं जो ॾिस त पेर ज़मीन ते हस त मथो वरी आसमान सां लॻो। हाणे जे इहो ताने असांजे नबी थी अचे हां त हिकिड़ो खोखरो चाटो बि न वेंदो। अला भॼी वञे ए कहिड़ा पाण खे मुतबर नवाब था सम्झूं, हिते चलो उठ अचे न सभु भॼी ईंदे, सभु भॼी उठ आयो। उठ त ॿी शइ आहे, पर रुगो किरड़ी किरंदी आहे त चङा भला पर भॼी ईंदा आहिनि। अरे किरड़ी आहे बाबा, कुझु न आहे। असांजी जिन्स मां न अचे हा, नबी इंसान जे जिन्स मां न अचे हा त असां हुनजी ॻाल्हि सम्झूं। ॻाल्हायो न बाबा, हिते जिन ज़ाहिर थी बीहे, को ॻाल्हि न सम्झंदो। तंहिंजे करे फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मिन अंफुसिहिम। रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अंफुसिहिम। होॾे इब्राहीम नबीअ चयो हो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। दादा सुभान अल्लाह। अर्ज़ पियो कया अल्लाह तो फरमाए तव्हां मचा मां रसूल तव्हां ने मोकिलियो। तव्हां मचा बिन अनफुस तव्हां मचा जिब्रील खे जो नबी साईं ॾिठो। जिब्रील तो चए मां मेराज वारी रात सदके सिदरतुल मुंतहा ते भी करे हीअ जो नज़र कई। चई तू जान तुझो अल्लाह जाने। रफ रफ आई मकाम मोहम्मद जो ॾिस ओ चरिया जिब्रील बिही रहियो, नूर जो सरदार बिही रहियो। खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। मूसा के थी जुती लाए पहुंचो, जिब्रील नूर के सरदार के भी मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। नबी जो मकाम ॾिसणो अथई, पुछणो अथई जुतीअ जो मकाम है। सदको वजाए मदीने वारा साईं तुझी जुती मुबारक पाक पाक। तुझी जुती मुबारक वार जेतरी का शइ लगे थी। अल्लाह जिब्रील खे चवे तो वञ मुझे मोहम्मद करीम जी जुती मुबारक वञी पाक कर, साफ कर। मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। जॾहिं अंबिया साथे तोहमत लगी, ज़ालिम नबी जे घर खां न मुड़िया। खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं मोहम्मद मुस्तफा पिया मशवरो वठनि,
हजरत अबू बकर हजरत उमर का पूछो उस्मान का पूछो कि साहब ने चयो सही तलाक दे ताजे लाइ त बीवियूं घणियूं का घोट न आहे हजरत उस्मान का पूछो उस्मान तू ने मशवरो हजरत उस्मान जो सही मुझा मां जो बुझो मशवरो इहो तुझी बीबी पाक साईं फरमाए दलील दे सुना दलील दइयो निसा तो अखिन से अवा जे चादर मुबारक ते न मक्खी दी देखे न मच्छर दोवे सुना ताजी चादर पाक अल्लाह चादर ते न मक्खी के वेण बर्दाश्त कयो न साईं के चवा मच्छर के वेण बर्दाश्त कयो सोना जड़े तुझे चादर ते मक्खे के वेण बर्दाश्त न तो करो आशा एड़ी हुजी त तुझे बिस्तर ते बर्दाश्त किए करे पान फरमायो उमर तूने दलील उमर जो से तुझी बीबी पाक यार उमर त गैरतमंद होयो उमर त चयो मुझा सोड़ो माके मोकल दे बाउन मानू जो जी मुझो लायो जिन तो रसूल जे दर ते तुझे घर ते उगस्त खइयो आमर खइयो पान फरमाई यार जज्बात न कर बाके मशवरो दे उमर तो उमर हो गैरतमंद हो जो तो ये पूछना ही गलत है कि कहाँ है उमर जहाँ जहाँ है गैरत वहाँ है उमर सेंटर में आदमा दुआ घुरा जाग में आ तो सुभान अल्लाह हजरत उमर जो साईं हेरे रे हजरत उमर जो सही हर जाते जंग ते हलंदा हुन जिहाद ते त साईं तहां जुती सूदा नमाज पढ़ाई हिकड़े जंग छा थियो हिकड़े जंग में हलिया से साईं हिकड़े जंग ते हलिया से तो तव्हां जुती लाहे पो नमाज पढ़ाई पान फरमायो उमर बुधो बुधो उमर हिन मुने ॾिसो उमर उमर मांखे जिबरील अचे तो सोहणा अवां जी जुती मुबारक के वार जेतरी थोरी नापाकी थी पई आ अवां जुती मुबारक लाहियो मांखे रब मोकिलियो आ त मोहम्मद मां तुंहिंजी जुती साफ़ ऐं पाक खे समझी है तो सुभान अल्लाह चाहिए आए तो कल में बिज छटड़ो अल्लाह समझ नहीं आता वो तो रड़ तो करे गाल में तो वाइस में तो यार वो सब ने सुना और रड़ी शादी तो करे खिलंदा ये खिलंदा ये चलिया ये जांदा किरण पहले जो बोली धन्यवाद को सलाम किया ये चल आवलो नहीं ने नाराज न थी बाउंड बुधो मकामे मुस्तफा क्या है जिबरी हजरत उमर चयो मुझा सही तने जने तवाजे जुती मुबारक की अल्लाह पली दी बर्दाश्त न तो करो आशा एड़ी हो जे बुधो जे बिस्तरे ते रब की बर्दाश्त करे तुझी आशा पाक ये हुजूर जो मकाम है एने नजर कर जिब्रील चवे तो साईं तवा जानो तवा जो अल्लाह जाने हाने रफ रफाई जिब्रील चवे तो हिय जो मां नजर गई हिय जो मां नजर गई जंजो कदो एडो जंजा पर रहेडो हिय जो नजर के जे तो मुजी नजर खोटी वई पर मुझे मोहम्मद करीम जी जुती मुबारक या भी मथे पई वने आशिकां त थोरो तवज्जो करो मथे वयो मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने यार गालिब दो हुजूर फरमायो शरीफ लकलाब आए मुटन किलम जो आवाज बोलो आवाज आयो ओ दोनों या मोहम्मद ओ दोनों या अहमद वे जो अबूजा मोहम्मद और वजाए सदको वजो हुजूर पे जमा के सदो थे उदन या मोहम्मद उदन या अहमद वे जो अबूजा अहमद
वे जो मुझा मोहम्मद इसे सदक दहो चाहिए मुझे मौला करीम जा सदह अल्लाह अल्लाह अया भलो गो ये तो रब चवेसो उदन या खैरल बरिये वे जो ओ सबूरी मखलूक का भला मकाम मोहम्मद क्या है मोहम्मद का खुदा जाने। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने अहमद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम वे जो अल्लाह तो चाहे उदन या खैरल बरी वे जो ओ सबूरन का भला अल्लाह तो चाहे वे जो मुझा महबूब सबरी तो तू भलो यो तो मकाम मकाम मुस्तफा क्या है तू छा जाने मोहम्मद जो मकाम तू छा जाने तो क्या है नूर में जी बिहारे नबी से जो घंट करी नूर जो सरदार दी रहो मेरा जवान मेरा शब्द मेरा उन्हें कहो माना हालत उस तू जाने तुझो अल्लाह जाने मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने उदन या मोहम्मद वे जो अबूजा मोहम्मद सदकी उदन या अहमद वे जो अबूजा अहमद उदन या खैरल बरी वे जो आसमूरी मखलूक का भला व अदनानी रब्बी मुझे रब मुके मजे करीब कयो सुबतना फतदल मकान काब कौसैनी औ अदना वे जो जे तीर कमर जामुंडा बाण में वे जो दन ओना मुहिबो ना महबूब न पन्ना न बंदे की बात कोई न हो खुदा जी जो कसम दुनिया जो जहान क्रास करे व्या आसमान क्रास करे व्या अर्श क्रास करे व्या सिदरतुल मुंतहा क्रास करे व्या उते पहुंचा जाते अल्लाह जी कुर्सी हुई ही चवंदो आहे वाह सभी हिकिड़ो जो ॿुधो नबी साईं जो भैया त अल्लाह जे कुर्सीअ जे हेठां हिकिड़ो माण्हू चादर अछी पायूं सुतो पियो चवंदा न चवंदा ॿुधो तो वञे ॿुधो जी अल्लाह चयो नबी साईं चयो साईं ही केरा त चई त सुणा बस चुप कर वे चई ॿुधाए चई इहो पीर आहे न पीर आहे ॿियो वरी चवंदो आहे न न इहो अलाह पुछ अलाह खां पुछ इहो केरु आहे त हुन वरी चवंदो इहो मौला अली आहे मौला अलीअ जी इज़त मान शान चओ मदीने जे मीर जे करे वधी अली शान वारो थियो मदीने जे मीर जे करे जंहिंखे मदीने जे मीर पढ़ायो जंहिंखे मदीने जे मीर वॾो करे ऐं परणायो मुझे पीरनि जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलिय जो वली खुदा जो ज़ाजो कसम वली जो वली बणिजियो जो हसनी हुसैनी सैयदा हसन हुसैन अम्मा फातिमा जे जिगर जा टुकड़ा हन अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा मदीने जे मीर जी नंढे में नंढी न्याणी अली जा बचड़ा हन अली मदीने जे मीर जो सोन अर्ज़ कयो मक्का में मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने अल्लाह अल्लाह रब फरमाए मुझा जानी दे हवाल शादो धई से मुझा सही मन पे सही वाजू थमाए अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात व तय्यिबात मुझा को बोला ओ मुझा रब करीम इन ज़बान सा हम्द कया तो जो नारा हना तो जो जिक्र कया तो जो तकबीर हना तो जो सुभान अल्लाह चव अल्हम्दुलिल्लाह चव इन ज़बान से तारीफ तुझी हो जे
अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावात ओ मुझा मौला करीम रुकू कया तुझे लो सजदो कया तुझे लो दुआ घुरा तो कहो बाऊ बता तुझे लो अल्लाह अल्लाह साईं व तय्यिबात मुझा मौला ओ मुझा रब जेको माल नो दई वो तुझे नाले ते खर्च कयो खैर खैरात तुझे नाले दे नजर नाज तुझे नाले दे बासबूस तुझे नाले दे अल्लाह अल्लाह जितन वारो रब फरमाए मुझा जानी टे शयूं जो दई मां रब टे शयूं तो दे सही केड़ी चईजे करे इन ज़बान सा हम तो मुझो कदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी ओ मुझा महबूब मुझो सलाम तो दई मुझा दिल पर रुको मुझो कदे सजदो मुझो कदे इबादत मुझी कदे व रहमतुल्लाह व रब जी रहमत दई मुझा दिल पर पाजे मालमा मुझे नाले ते खर्च कदे मुझे नाले ते दीदे गरीबन के दीदे मिस्किन के दीदे फरमाई तवा बरकातो मा अल्लाह बरकत करे शरीदो मा आने बुध आखिरी गाल वेयो इजलिस अरे वे चलो तो दुआ तो करा मैं जल्दी थोड़ी कुरान थोड़ी कुरान के मुठी ने वेरो सी हूं इने इसते दे सी हूं बाकी है तो तुझी मर्जी है गाल उन्हें कर अरे मरी भी ना से कदर को थी दो शहीद खालिद महमूद जो हाणे कींदा रो अगे में कदर न कयोस अज जे उन जा पुट इलेक्शन में बीठा आहिनि जेकॾहिं अॼु उन जे पुट जेको आहे सो एन 196 ते शहीद जो मुंहुं बि पुट जानशीन शहीद इस्लाम अल्लामा नासिर महमूद बीठो आहे त पोइ हक़ अथई त उन शहीद जे खून जो कदर कर 8 फरवरी ते किताब ते थप्पो हणी करे किताब खे कामयाब कर त शहीद जो पुट कामयाब थी वञे गुंडे जो खून कर्ज़ लहियो बेनज़ीर साहब जो भी कर्ज लही वियो ये की भला हुकूमत कई था न भला क़यामत ताईं जो कर्ज हले तो अल्लाह तो कोन हलंदो क़यामत ताईं तो कोन हलंदो न कर्ज तो लहंदा न हाणे शहीद खालिद महमूद जो कर्ज तई लाहि न जेको हितो वयो सेनेटर थी करे 5 साल सेनेटरी में रहियो जेको हितो वयो त हथ में छा हुयसि बेग कपड़ जी 5 साल उते रहो वाह शहीद अल्लाह तुझे दर्जात के बुलंद फरमाए मोटो तो उहा सागी बैग खयूं आयो कपड़न वारी का भी न पेजारो आ नहीं न करोड़पति थी आयो उहे गरीब मौलवी खुदा जी ज़ात जो कसम हिय हणी हिन हद क्यों त मन न मन का तो वठ दे पर मुझे शहीद इस्लाम हर पासे का साफ होयो अज ओ उन के अल्लाह शहादत जो दर्जो दिनो मस्जिद में सुबह जी नमाज में मुसल्ले ते खुदा जी ज़ात जो कसम सजदे में शहीद थियो तई जाए शहीद सिंध शहीद जमीयत शहीद मस्जिद सिंध जे लाए हुकूक जे हासिलात जे लाए अल्लामा शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह बरकत हो मुसलमानों सिंध जे मारूल जे लाए चप्पे चप्पे ते या रोड ते निकरी करे अवां जे लाए हक जो आवाज उथारी दो हो इस्लामाबाद में सिंध जी गाल सेनेट में कई त मुझे शहीद खालिद महमूद कई वो शहीद थियो उन जा बचड़ा अल्लामा राशिद महमूद अल्लामा नासिर महमूद अल्लामा तारिक महमूद अल्लामा ताहिर महमूद अल्लामा अता महमूद खुदा जी ज़ात जो कसम उन जा पुत्र एड़ा शेर जा पुत्र शेर एड़ा पैदा थी बयान एड़ो कम था कन जे बोर्ड जे वक्त में ॾिठई सभिनी तोखे विसारियो सभिनी तोखे नज़रअंदाज कयो न अटो ॾिनो न साईं खे तव्हां खां जाइ ठाराए तोखे ॾिनो न तुंहिंजी संभाल तो मोह या जेर या मरी वे वही बगुलन में वेठा यो हिकड़ो शहीद जा बचड़ा जो हिन बोर्ड में हिन बरसात में गोडन ताई पानी में गाड़ी पानी में हली करे चप्पे चप्पे ते वनी करे
गरीब आवाम की खिदमत कई मानुन का न सेनेटर रहा न वजीर रहा न सलाहकार रहा हुकूमत कोई हिस्सो न हो वजी वजी ओ सरदी वारन जे अॻियां वजी करे तुझे लाइ उन चंदो घुरो तुझे लाइ तो मुझा मारवाड़ा मुझा सिंधी मुझा गरीब बुढ़ी विया घर रही विया उन का वठी करे बाहर मुल्क ते तुझे लाइ अल महमूद ट्रस्ट जे नाले सां अपीलूं पे कयूं उन तोखे पहुंचायो उन तुझे दर ते आया 3000 खानदान पंहिंजे घर में रहे पंहिंजे बंगले में रहे पंहिंजी चाय में रहे उनखे 3 वक्त मानियूं ॾींदो रहो खुदा जी जान जो कसम अॼु तोखे वोट इन जे लाइ वोट लाइ तुंहिंजी खिदमत न कई असांजो प्रोग्राम ई आहे त बिना कंहिं फ़र्क़ जे शियो हुजे बरेलवी हुजे वाणियो हुजे भगी हुजे केर बि हुजे मज़लूम आहे असां उनजी मदद कंदासीं अॼु शहीद जो बचड़ो तुंहिंजे हिन एॾे 196 ते हुन फार्म भरायो आहे जेके 5 साल लड़ी बि तोड़े न आया सागा आया अथई अॻ में ॿियो बिहारियो उन शहदाद कोट ज़िले खे ॾिठो ई न हाणे वरी बिलाल त मां तो ॿुधायां त बिलाल वीचारो लाड़काने में कामयाब थियो कीअं बि सोरीअ वीचारो कॾहिं न आयो लड़ी त को ख़ुशि आयो मरी वियो जेर आओ अलाए काथे हाणे सही वरी ईंदो हम ये करेंगे क्या करोगे कुछ भी नहीं करोगे ये वोट वठी हलिया वेंदा वरी 5 साल 8 फरवरी ते तू जज थी दे फैसलो दी दे जज तोखे जज अजो के दौर में जज के पैते सही करे फैसलो सुनाईंदा गलत फैसलो ॿुधाईंदो तू पिटींदो पैसा वठी ज़ालिम गलत फैसलो ॾेइयो अल्लाह पाड़ू कढींदुसि 5 साल खां बाद हिकु ॾींहुं तू भी जज थींदो तोखे भी अदालत मिलंदी आहे तुझे कोर्ट में भी ॿई दान ॿ उम्मीदवार हिक हेठी सीट ते ॿिया मथी सीट ते पोइ हाणे तोखां पुछंदा आहिनि हाणे ॿुधाए तूं फैसलो ॾे त वोट तुंहिंजो हक़ हिन जो आहे निमाज़ी जो आहे बेनिमाज़ी जो आहे कम करण वारे जो आहे माल खाइण वारे जो आहे हाणे तुंहिंजो फैसलो आहे 8 फरवरी ते वोट हणंदे 5 साल जे लाइ फैसलो तूं ॾींदे जे ॾिनई त सही आहे जे न ॾिनई त पोइ पाण ॼाण पंहिंजी क़िस्मत ते रो जाए पोइ ॿियनि खे दाऊ न कजाए रोडनि ते न निकिरजाए पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हली अथई वञी रो जीअं वणई पर उलमा पैगाम खणी आया आहिनि त इंशाअल्लाह असांजो अल्लामा शहीद जो बचड़ो अल्लामा राशिद महमूद फरमायो असांखे कामयाब कयो हिकु दफ़ो कामयाब कयो तव्हांजी खिदमत न कयो तव्हांजे दर ते वरी न ईंदासीं ओ जंगन वारो ओ कबर वारो 196 वारो शहीद जे बचड़े अल्लामा नासिर महमूद खे वाट ॾेई किताब खे कामयाब कर इन्हनि खे खिदमत जो जज़्बो आहे इनके वडाई ना है तकब्बुर ना है गुरूर ना है हर गरीब की खिदमत उनके जज्बो आ जो 8 फरवरी ते जो ठप्पे ते ठप्पो हणी जो किताब के कामयाब करदा से डाढा जो कामयाब करदा ठप्पे ते ठप्पो ठप्पे ते ठप्पो ठप्पे ते ठप्पो मुजाहिदन वांगुरु ठप्पे ते ठप्पो हाणे थी दो कामयाब अल किताब हाणे थी दो कामयाब अल्लामा राशिद महमूद जी मेहनत के ॾिसी चङा भला घबराइजी विया त शहीद जो पुट रहियो थो वञे जो इंशाअल्लाह खटंदो माण्हुनि खे सुजागी आई आहे जो अॻ में वञनि था वर्क जे लाइ त हुते अॻ में ॾिसंदा त को छोरो मोबाइल त नथो भरे मथां असांजा पोल पथरा थियनि अरे बंद कयो मोबाइल बाबा पोइ कचहरी कंदासीं असांजे शहीद जा बचड़ा वञनि था त माण्हू मोबाइलूं भरनि था ॿुधो गुलाब जा गुल पिया छॾिजनि कंहिं बि इएं न चयो हर कंहिं इएं चयो त वाह राशिद महमूद वाह नासिर महमूद वाह ताहिर महमूद वाह तारिक महमूद वाह जो यार तव्हां कमु कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम ताल के वारहा मां हिकिड़े मुजाहिद हिकिड़े सरदार खे चयो त साईं हेठो वोट तोखे आहे बाक़ी मथो वोट असां किताब खे ॾींदासीं जो इन्हनि मौलविन हिते पाचा करे पाणीअ में भी अची करे असां ग़रीबनि जी सार लधी आहे असांखे राशन ॾिना वो राशन ॾियण वारा गरीबनि खे मदद करण वारा ॿिया न हुआ उहे जमीयत उलमा इस्लाम जा नुमाइंदा हुआ उहो अल्लामा राशिद महमूद हो अल्लामा नासिर महमूद हो हक़ अथई त पंहिंजे इन खिदमत खे पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो शाहिदी ॾी जाए पोइ 5 सालनि जे लाइ न रहंदे इंशाअल्लाह मां बि तव्हांखे चवां थो मां बि लाड़ करे जो
कले तहां जे हिन एने 196 ते शहीद जो वो भी पुत्र जानशीन शहीद इस्लाम अल्लामा नासिर महमूद कामयाब थो त इंशाअल्लाह तुझो हर मसलो हल थींदो, हर मसलो हल थींदो इंशाअल्लाह। तोखे ठिका न मिलंदा, इंशाअल्लाह तुझा कम थींदा। बाक़ी उम्मीद कयो न त इंशाअल्लाह अवां 8 फरवरी ते किताब ते छपो हणी आलमन खे कामयाब कंदो न। वही घर घर में एक मानू एक मानू ते 100 वोट 100 वोट तहां एक मानू ते 100 वोट। वही मान के भी समझायो ओ मुजो अपनी ओ मुजो न्याणी ओ मुजो भेंडर बता जो ते पैसा बंद थी ना कोन थी ना पैसा कजी मिलकत ना है पाकिस्तान जी दौलत ताके मिलंदा मानू जे चवण दे नालो दादी वोट तीर ते नहीं छपो तो पैसा बंद थी नहीं अल्लाह जो कसम न थींदव पैसा मिलंदा। किताब के कामयाब कर अल्लामा नासिर महमूद के कामयाब कर तुझा पैसा बंद थन तब मुख वठजे हर महीने लाड़ कर में ते अब्दुल जब्बार असा माइन के जो से वोट किताब खेलियो हाने पैसा बंद थी विया जे थी वजनी न मां पिंडी तोखे हर महीने में पूरो करे दीदोस जे ना तब वो अच पैसा बंद करे जी ताकत कह के कोने शहीद जे पुत्र के कामयाब कर इंशाअल्लाह हकदारन के हक मिलन ते युहाला अमर नाहे बेरोजगारी वधी वई बदअमनी वधी वई असां त चऊं था जाते सरदारी साहब जो इलाज तो थे उते हितों जे गरीब जो इलाज उते थे उन अस्पताल जाते सरदारी जा बच्चा जाते वडेरन जा पुट दा पढ़न न गरीब जा पुट भी स्कूल में पढ़न असां जो प्रोग्राम ही हुआ जमीतुल उलमा इस्लाम जो प्रोग्राम ही हुआ मौक़िफ़ ही हुआ मंशूर ही हुआ बदअमनी वधी वई बरख आलमदीन जे 40 साल झर झंग में कुरान पढ़िया जहे कुरान पढ़ी करे पांजे मिठड़े आवाज सा तौहीद जो प्रचार कई जो झर झंग में मुशरिक मानू मुवहिद बणजी वया सहाबा जा गुस्ताख सहाबा जा मुहिब बणजी वया वनी चपे चपे ते अल्लाह जो कुरान बुधायो 40 साल वो 80 साल जो कुरान बुजुर्ग बाशरो नमाजी तहज्जुद गुजार अल्लाह जो बानो उन वनी करे उनके ता खणी वियान हुकूमत उनके जेको अगवा बासियाब करण जे लाए ओ तहरुकी न थी वठे अल्लामा राशिद महमूद साहब मेहनत करे तो घण मानू जो इतराजा मा को हने ते पुछो से राशिद महमूद सादो करे अल्लामा राशिद महमूद घणो तो कुछ करे तो को वही मुको वधीक शहीद जे बचन के आलम प्यारा हन शहीद पान आलम जी इज्जत कंदो हो ही भी आलम जी इज्जत कंदा हन प्यारा हन सब आलिम राशिद महमूद आलिम जो सरताज सब प्यारा था वो जगह मेहनत करे तो के बुधाए फेसबुक ते तमाम मेहनत न हो गया आईजी सा डीआईजी सा एसपी सा रोज उन जा राब्ता हन मुहिम बीवी हले थी इलेक्शन में ये सब सियासी चक्कर हन आलामा राशिद साहब जी इन मेहनत के ता छा भी कयो खुदा जी जात जो कसम आप पोते हटाए न था सको ओ थाने लो ता के रब जो भाव हुजण घुर्जे ई आलिम बेचारा करोड़पति नहीं ई ते चंदा करे मदरसा हलाइंदा हन चंदा करे मस्जिद हलाइंदा हो चंदा करे असा जेको असो तालिबन जे लाए ये चांवर आई सारी वठी गरीबन खे खाराइनो करोड़पति न हन मौलवी गरीब जा बच्चा आलिम थिया हन गरीब हन अल्लामा मौलाना अब्दुल हमीद लुंडा के बाजियाब करायो हुकूमत वारो थाने लो जे ता के अल्लाह जो भावा आलिम जी इज्जत कयो अगिया थाने ॾियण जी इज्जत कंदा हा ॾियण जी इज्जत कंदा हा ॾियण जे मथे ते रवा रखंदा हा आलिम जी इज्जत कंदा हा दाढ़ी वारे जी इज्जत कंदा हा अलाए कहिड़ो दौर आयो आ रब जो भाव क्यों दुनिया जा 4 ॾींहं अथव आलिम जी इज्जत कयो मां दुआ तो कयां अल्लाह ताला तव्हां असांजे इन वेहण के ॿुधण ॿुधाइण के रब क़बूल मक़बूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।